फेस कूड़ो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग खे। जी हाँ दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि जा मैसेज, तव्हां सभिनी दोस्तनि जा कमेंट, तव्हां सभिनी दोस्तनि जा जेके सब्सक्राइब जन दोस्तनि कयो आहे, उन्हनि सभिनी जा लख थोरा लख लाइक असांखे सब्सक्राइब कयो आहे मीरपुर ख़ासि खां। जी हाँ, मीरपुर ख़ासि खां असांजो पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे मोहम्मद वसीम लाशारी साहब ऐं मोहम्मद सिजाद लाशारी साहब। इन्हनि असांखे ॿिन्हिनि दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे मुंहिंजे चैनल खे। ऐं हुन खां अलावा असांजो हिकु ॿियो दोस्त आहे झुॾे खां। जी हाँ दोस्तों, असांजो दोस्त आहे झोॾे का मोहम्मद इसहाक बप्पड़ साहब। हुन जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। ऐं असांजो हिकु ॿियो बि दोस्त आहे नवाब शाह का गुल कांवर खोसो साहब। ऐं गुल कांवर खोसे साहब जी वॾी महिरबानियूं, उन असांखे यादि कयो आहे, असांखे सब्सक्राइब कयो आहे। उन जा मैसेज कमेंट अचनि था पिया। ऐं हुन खां अलावा असांजो ॿियो दोस्त आहे पंहिंजो बदीन खां। बदीन पंहिंजो कढण शहर खां आहे असांजो दोस्त असगर अली थेबो साहब, जेको मुंहिंजो भाणेजो आहे ऐं मूंखे मामा सॾींदो आहे। उन जी वॾियूं महिरबानियूं, उनजो हिकिड़ो प्यारु आहे, ख़ुलूस आहे असगर थेबो साहब जो मूंखे मामे वारो, मामे जेतिरी मूंखे इज़त ॾिए थो ऐं मामो मूंखे कोठे थो, वॾी महिरबानियूं उनजूं। ऐं असांजा हिकु ॿिया बि दोस्त आहिनि ग़ुलाम मुस्तफ़ा जामरी साहब, जेके असांजा ज़िले ठठी खां आहिनि। ऐं सिटी कहिड़ी आहे, कहिड़े शहर खां आहिनि, कहिड़े ॻोठ खां आहिनि, इहा ख़बर न आहे। हाणे उनखे इहा गुज़ारिश कंदासीं उन दोस्त खे त पहिरीं प्यारे खे त पंहिंजे पंहिंजे ॻोठ जो नालो ज़रूरु शेयर कंदा कयो, त जीअं मूंखे ख़बर पए त कहिड़ो दोस्त किथां जो आहे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी या टेकंदा टिड़ंदा रहो। ऐं जेके दोस्त न्यू आहिनि उन दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाइनि, त जीअं मुंहिंजे अचण वारी जेकी न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन उन दोस्त ताईं पहुची सघे। ऐं असांजो हिकु ॿियो दोस्त आहे सकरंड खां शेर सुमरो साहब। ऐं ॿियो वरी असांजो दोस्त हितां जो ई आहे, ऐं उहो आहे इजाज़ मल्हा साहब, उहो बि सकरंज खां आहे, हुनजी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो ॿियो दोस्त आहे हैदराबाद खां न्यू आहे असांजो दोस्त राजा भाई, ऐं हुन राजा भाई जी वॾियूं महिरबानियूं। बहरहाल जेके जेके दोस्त आहिनि जंहिंजा नाला मूंखे यादि ज़हन ते अचनि था पिया, मूं कमेंट उन्हनि जा पढ़िया आहिनि ऐं उन्हनि जा मूं नाला शेयर कया आहिनि। उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। ऐं जन दोस्तनि मुंहिंजो इन टाइम ताईं अञा ताईं ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, उन्हनि दोस्तनि खे इहे ई गुज़ारिश कयां थो त बराए महिरबानी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब। ऐं ॿिया खोड़सारा दोस्त आहिनि जन दोस्तनि जा मां नाला नथो खणी सघां, उन्हनि जा नाला यादि नथा बीहनि। उन्हनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो त दिलि में न कनि। ऐं जेको आहे ज़ाहिर आहे वरी नेक्स्ट वारे वीडियो में पंहिंजो यादि दहानी कराइनि, त उन्हनि दोस्तनि जा बि नाला ज़रूरु खणंदुसि। बहरहाल एतिरा मुंहिंजा दोस्त आहिनि, यानी कि 5000 साढा 5000 दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि। उन्हनि 5000 जा हिकु वीडियो में नाला नथो खणी सघां, तंहिंजे लाइ उन्हनि दोस्तनि खां माज़रत कंदुसि जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे। ऐं जेके न्यू दोस्त मुंहिंजा अचनि था पिया उन्हनि जी बि वॾियूं महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। लाख ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। त दोस्तो, जीअं त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो जेको हीउ सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल तौलाब, जंहिंमें अव्हां ॾिठो खोड़ सारियूं क़िस्तूं, जंहिंमें अव्हां एंजॉय कयो तमामु ज़बरदस्त नमूने सां। पूरे ड्रामे खे अव्हां ॾिसो पिया ऐं ड्रामो हींअर मची चुको आहे बिल्कुलु, जंहिंमें मां अव्हां दोस्तनि सां नेक्स्ट वारे वीडियो में इहा ॻाल्हि शेयर कई हुई त 65 जेका क़िस्त आहे, जेके जन दोस्तनि कंहिं मजबूरी तहत उहा क़िस्त न ॾिसी चुका आहिनि, त उन्हनि जे लाइ जेको आहे मां बहितरीनु अपडेट पहुचाइण वारो आहियां। ऐं जीअं त उन क़िस्त में
मिठण मारिजी वञे थो। ऐं मिठण खे मारण वारा कहिड़ा आहिनि इहो त अवां चङे जन दोस्तनि न आहे ॾिठो। उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो त मिठण खे हाशिम मरण जी गोली लॻंदी आहे ऐं हाशिम जेको साथी ॿियो आहे उहो मारिजी वञे थो, हाशिम बची वञे थो। ऐं जंहिंजो इल्ज़ाम मीर मंसूर ख़ान जे मथां अची वञे थो ऐं मौक़े ते ई सारी इहा जेकी गेम रचायल हूंदी आहे इहा सारी मीर शाहनवाज़ ख़ान जी हूंदी आहे। ऐं जेको इंस्पेक्टर खे बि हुते अॻु में ई बीहारे छॾे थो त इहो ईअं मसइलो थींदो ऐं तो इन मसइले में इहो क़दमु खणणो आहे ऐं मीर मंसूर ख़ान खे गिरफ़्तार करिणो आहे। हाणे मीर मंसूर ख़ान गिरफ़्तार थी वियो। हाणे ॾिसणो इहो आहे त मीर मंसूर ख़ान खे इते जो इते ई लाकब में माराईंदो या इन खे हितां कढाईंदो या इन खे इन खां माफ़ी वठाईंदो। इहो हिकिड़ो जो मिशन आहे मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको हिन खे बिल्कुलु इन जी जेका मुहांडप आहे जेकी चंग मुड़सी आहे मीर मंसूर ख़ान जी ख़तमु कराइणु चाहे थो। ऐं ॿिए पासे रहज़न वारा ऐं जेको जन जो भाउ मारिजी चुको आहे उहो पंहिंजे भाउ जे पलांद जे लाइ हाल फ़िलहालु त पथर ते वेठल आहिनि, तॾे ते वेठल आहिनि। जीअं ई उतां जेको आहे पंहिंजो तॾो ख़तमु कंदा तीअं ई मुराद ख़ान ते हमिलो कंदा। ऐं मुराद ख़ान जो जेको हिननि वटि माण्हू क़ैद थियल आहे अली उनखे मारण जी भरपूर कोशिशि कंदा ऐं अलीअ खे मारींदा। ईअं वारीअ ते ऐं पूरी जेको आहे न हेॾा मुराद ख़ान वारा हेॾा रेज़न वारा मारिजी वेंदा ऐं बचंदो वञी जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान। ऐं अॻु में बि जेको आहे मां ॾिठो ड्रामो ज़हर ज़िंदगी जन में असांजे राइटर उहो जेको विलन आहे नेगेटिव कैरेक्टर उनखे ई जेको आहे बचायो। बाक़ी जेके पॉज़िटिव कैरेक्टर हुया उन सभिनि खे माराए छॾियो। हाणे बि ईअं ई लॻे थो पियो इन ड्रामे जी जेको छिकतान आहे जेका ड्रामे जी जेका वाघ जॾां वञे थी पई जॾां इहो रस्तो वञे थो लॻे ईअं थो त जेके हींअर क़दमु खणण वारो आहे राइटर उहो मीर शाहनवाज़ खे न बचाईंदो। बाक़ी जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता उन्हनि खे ख़तमु कंदो वेंदो। त ड्रामो एंडअप ते पहुचण वारो आहे। मां उमेदु कयां थो तव्हांखे ड्रामे में तमामु बहितरीनु जेको आहे हिन में सम्झानी आई हूंदी। हिकिड़ो सब्जेक्ट आहे ऐं ॿिए पासे सोढो जेको हमिलो करे थो रज़न वारनि जे मथां त सालार ज़ख़्मी थी पवे थो। सालार खे क़ैद करे पंहिंजे उनजे घर वठी वञनि था ऐं छोकिरी खे उतां गुलपरी खे खणी अचनि था। गुलपरी खे खणी अचण खां पोइ पंहिंजे घर में उछलाइनि था जिते हिननि खे ख़बर पए थी राज़न खे त मिठण मारिजी वियो आहे जंहिंजे करे हू आपे मां निकिरी वञे थो। ॾाढो ॾुखाइरो थिए थो ऐं ॾाढा ॾुख जा गीत हलनि था पिया, म्यूज़िक हलनि था पिया। तमामु बहितरीनु हिकिड़ो सीन हुयो जेको ॾिसण वटां हुयो जेको पंहिंजो जज़्बाती सीन हो जेको रोइण वारो सीन हो जेको परफॉर्मेंस कनि था पिया हिन ते रहज़न यानी जेके एक्टर आहिनि सर उमेद अली करवर साहब तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। हिनखे किरदार खे बाख़ूबी चङी तरह निभाइनि था पिया ऐं जेके जेके दोस्त हिन में कमु कनि था पिया सभिनि जी महिनत आहे, सभिनि जो हिकिड़ो इहो कमु आहे। उमेदु कयां थो त तव्हां सभिनी खे असांजो हीउ जेको सोप सीरियल आहे उहा तव्हांखे पसंदि अची रहियो हूंदो। ऐं जन दोस्तनि हिन टाइम ते अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन्हनि दोस्तनि खे वरी बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त पहिरीं प्यारा दोस्तो जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं बेल वाल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेके न्यू वीडियो आहे उहा अव्हांजे मोबाइल में जल्दी अची वञे ऐं अव्हांखे हिकिड़ी बहितरीनु अपडेट मौसूलु थिए। ऐं हुन खां अलावा मां अव्हां दोस्तनि खे हमेशह इहो ई चवंदो आहियां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो ऐं पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजो ॻोठु जेके मुंहिंजा पंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि उन्हनि जा बि नाला लिखो त मां उन्हनि दोस्तनि जा बि नाला अव्हांजे हिन सुहिणे वीडियो में शेयर कंदो हलंदुसि। उन्हनि जे एहसानमंद रहंदुसि, शुक्रियो अदा कंदुसि पंहिंजो वॉइस ज़रिए। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि ऐं लाइक कमेंट करणु न विसारो दोस्तो।
ऐं वधि खां वधि जेको आहे मां दोस्तनि खे हमेशह इहो ई चवंदो आहियां, जेको मां दोस्तनि खे मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजो जेको आहे 5 वक़्त बा जमायत नमाज़ पढ़ंदा कयो ऐं पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे घर में अमर जो ख़्यालु रखो, अबे जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे जेके नंढड़ियूं आहिनि उन्हनि ते बि पंहिंजो ख़्यालु रखो, उन्हनि खे सुठे खां सुठी तालीम ॾियारो त जीअं उन्हनि में शौर पैदा थिए ऐं पंहिंजो नंढड़नि ते शफ़क़त आहे त पहिरियों वॾनि जो अदब कयो। इहो ई मुंहिंजो हिकिड़ो मैसेज हूंदो आहे दोस्तनि जे लाइ। मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन मैसेज मां अव्हांखे बहितरीनु हिकिड़ी रहनुमाई थींदी हूंदी। मुंहिंजो इहो ई कमु आहे त मुंहिंजे हिकु इन मैसेज थी सघे थो मुंहिंजी सॼी ज़िंदगी जेको आहे उहो हिकिड़ो बि कंहिं दोस्त मुंहिंजे अमल करे वरितो त उन मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं अव्हांजो बि जेको आहे नेकी में हिकिड़ो हिसो मिलाइजी वेंदो। त हीअ सदक़ाए जारिया सम्झी करे मुंहिंजे हिन पैगाम खे बि तव्हां शेयर कंदा कयो पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि में, पंहिंजे मिटनि माइटनि में, यारनि दोस्तनि में, हर जॻह ते जेको आहे इहो ज़िक्र कंदा कयो। ऐं अस्सलाम अलैकुम चवण सां चवंदा आहिनि त 20 नेकियुनि जो सवाबु आहे ऐं मुफ़्त में नेकियूं कमायो। जेके बि तव्हांजे मुस्लमान दोस्त मिलनि उन्हनि खे पंहिंजो सलाम ॾींदा करो ऐं हर मज़हब में आहे। ऐं जीअं असांजा के हिंदू दोस्त बि आहिनि मुंहिंजा सब्सक्राइब, उन्हनि जे लाइ बि इहो पैगाम आहे त नेकी जी तरफ़ जेको आहे न पंहिंजो तवजा खणी ॾींदा करो। ऐं ज़ाहिर आहे हर कोई खे त वञणु उन पासे ॾांहुं ई आहे। त तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं। सभिनी दोस्तनि जा जेके सब्सक्राइब जन दोस्तनि कयो आहे उन्हनि सभिनी जा लख थोरा लख लाइक असांखे सब्सक्राइब कयो आहे मीरपुर ख़ासि खां। जी हाँ, मीरपुर ख़ासि खां असांजो पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे मोहम्मद वसीम लाशारी साहब ऐं मोहम्मद सिजाद लाशारी साहब। इन्हनि असांखे ॿिन्हिनि दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे मुंहिंजे चैनल खे। ऐं हुन खां अलावा असांजो हिकु ॿियो दोस्त आहे झुडेका। जी हाँ दोस्तो, असांजो दोस्त आहे झुडेका मोहम्मद इसहाक बप्पड़ साहब। हुन जूं वॾियूं महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। ऐं असांजो हिकु ॿियो बि दोस्त आहे नवाब शाहका गुल गांवर खोसो साहब। ऐं गुल गांवर खोसे साहब जी वॾी महिरबानियूं। उन असांखे यादि कयो आहे, असांखे सब्सक्राइब कयो आहे, उनजा मैसेज कमेंट अचनि था पिया। ऐं हुन खां अलावा असांजो ॿियो दोस्त आहे पंहिंजो बदीन पंहिंजो कढण शहर खां आहे असांजो दोस्त असगर अली थेबो साहब, जेको मुंहिंजो भाणे जो आहे ऐं मूंखे मामा सॾींदो आहे। उन जूं वॾियूं महिरबानियूं, उनजो हिकिड़ो प्यारु आहे, ख़ुलूस आहे असगर थेबो साहब जो मूंखे मामे जेतिरी मूंखे इज़त ॾिए थो ऐं मामो मूंखे कोठे थो, वॾी महिरबानियूं उनजूं। ऐं असांजा हिकु ॿिया बि दोस्त आहिनि ग़ुलाम मुस्तफ़ा जामरी साहब, जेके असांजा ज़िले ठठी खां आहिनि। ऐं सिटी कहिड़ी आहे, कहिड़े शहर खां आहिनि, कहिड़े ॻोठ खां आहिनि, इहा ख़बर न आहे। हाणे उनखे इहा गुज़ारिश कंदासीं उन दोस्त खे त पहिरीं प्यारे खे त पंहिंजे पंहिंजे ॻोठ जो नालो ज़रूरु शेयर कंदा कयो त जीअं मूंखे ख़बर पए त कहिड़ो दोस्त किथां जो आहे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी या टेकंदा टिड़ंदा रहो। ऐं जेके दोस्त न्यू आहिनि उन दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाइनि त जीअं मुंहिंजे अचण वारी जेकी न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन उन दोस्त ताईं पहुची सघे। ऐं असांजो हिकु ॿियो दोस्त आहे सकरंड खां शेर सुमरो साहब। ऐं ॿियो वरी असांजो दोस्त हितां जो ई आहे ऐं उहो आहे इजाज़ मल्हा साहब, उहो बि सकरंद खां आहे, हुनजी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो ॿियो दोस्त आहे हैदराबाद खां न्यू आहे असांजो दोस्त राजा भाई, ऐं हुन राजा भाई जी वॾियूं महिरबानियूं। बहरहाल जेके दोस्त आहिनि जंहिंजा नाला मूंखे यादि ज़हन ते अचनि था पिया, मूं कमेंट उन्हनि जा पढ़िया आहिनि ऐं उन्हनि जा मूं नाला शेयर कया आहिनि। उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। ऐं जन दोस्तनि मुंहिंजो हिन टाइम ताईं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, उन्हनि दोस्तनि खे इहे ई गुज़ारिश कयां थो त बराए महिरबानी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब
ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि जिन दोस्तनि जा मां नाला नथो खणी सघां, उन्हनि जा नाला यादि नथा बीहनि। उन्हनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो त दिलि में न कनि ऐं जेको आहे ज़ाहिर आहे वरी नेक्स्ट वारे वीडियो में पंहिंजी यादि दहानी कराइनि त उन्हनि दोस्तनि जा बि नाला ज़रूरु खणंदुसि। बहरहाल एतिरा मुंहिंजा दोस्त आहिनि, यानी कि 5000 साढा 5000 दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि। उन्हनि साढे 5000 जा हिकु वीडियो में नाला नथो खणी सघां, तंहिंजे लाइ उन्हनि दोस्तनि खां माज़रत कंदुसि जिन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे। ऐं जेके न्यू दोस्त मुंहिंजा अचनि था पिया उन्हनि जी बि वॾियूं महिरबानियूं, लख तोरा लख लाइक लाख ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। त दोस्तो, जीअं त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो जेको हीउ सोप सीरियल, सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल तो लाभ, जंहिंमें अव्हां ॾिठो खोड़ सारियूं क़िस्तूं, जंहिंमें अव्हां एंजॉय कयो तमामु ज़बरदस्त नमूने सां। पूरे ड्रामे खे अव्हां ॾिसो पिया ऐं ड्रामो हींअर मची चुको आहे बिल्कुलु, जंहिंमें मां अव्हां दोस्तनि सां नेक्स्ट वारे वीडियो में इहा ॻाल्हि शेयर कई हुई त 65 जेका क़िस्त आहे, जेके जिन दोस्तनि कंहिं मजबूरी तहत उहा क़िस्त न ॾिसी चुका आहिनि त उन्हनि जे लाइ जेको आहे मां बहितरीनु अपडेट पहुचाइण वारो आहियां। ऐं जीअं त उन क़िस्त में मिठणु मारिजी वञे थो, ऐं मिठण खे मारण वारा कहिड़ा आहिनि इहो त अव्हां चङे जिन दोस्तनि न आहे ॾिठो उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो त मिठण खे हाशिम मारण जी गोली लॻंदी आहे ऐं हाशिम जेको साथी ॿियो आहे उहो मारिजी वञे थो, हाशिम बची वञे थो। ऐं जंहिंजो इल्ज़ाम मीर मंसूर ख़ान जे मथां अची वञे थो ऐं मौक़े ते ई सारी इहा जेकी गेम रचायल हूंदी आहे इहा सारी मीर शाहनवाज़ ख़ान जी हूंदी आहे। ऐं जेको इंस्पेक्टर खे बि हुते अॻु में ई बीहारे छॾे थो त इहो ईअं मसइलो थींदो ऐं तो इन मसइले में इहो क़दम खणणो आहे ऐं मीर मंसूर ख़ान खे गिरफ़्तार करिणो आहे। हाणे मीर मंसूर ख़ान गिरफ़्तार थी वियो, हाणे ॾिसणो इहो आहे त मीर मंसूर ख़ान खे इते जो इते ई लाकब में माराईंदो या इनखे हितां कढाईंदो या इनखे इन खां माफ़ी वठिराईंदो। इहो हिकिड़ो जो मिशन आहे मीर शहनवाज़ ख़ान जो, जेको हिन खे बिल्कुलु इन जी जेका मुहांडा पाए जेकी चंग मुर्सी आहे मीर मंसूर ख़ान जी ख़तमु कराइणु चाहे थो। ऐं ॿिए पासे रहज़न वारा ऐं जेको जिन जो भाउ मारिजी चुको आहे उहो पंहिंजे भाउ जे पलांद जे लाइ हाल फ़िलहालु त पथर ते वेठल आहिनि, तॾे ते वेठल आहिनि। जीअं ई उतां जेको आहे पंहिंजो तॾो ख़तमु कंदा तीअं ई मुराद ख़ान ते हमिलो कंदा। ऐं मुराद ख़ान जो जेको हिननि वटि माण्हू क़ैद थियल आहे अली, उनखे मारण जी भरपूर कोशिशि कंदा ऐं अलीअ खे मारींदा। ईअं वारीअ ते ऐं पूरे जेको आहे न हेॾा मुराद ख़ान वारा हेॾा रहज़न वारा मारिजी वेंदा ऐं बचंदो वञी जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान। ऐं अॻु में बि जेको आहे मां ॾिठो ड्रामो ज़हर ज़िंदगी जन में असांजे राइटर उहो जेको विलन आहे नेगेटिव कैरेक्टर उनखे ई जेको आहे बचायो, बाक़ी जेके पॉज़िटिव कैरेक्टर हुया उन सभिनि खे माराए छॾियो। हाणे बि ईअं ई लॻे थो पियो इन ड्रामे जी जेको छिकतान आहे, जेका ड्रामे जी जेका वाघ जॾां वञे थी पई, जॾां इहो रस्तो वञे थो, लॻे ईअं थो त जेके हींअर क़दमु खणण वारो आहे राइटर उहो मीर शहनवाज़ खे न बचाईंदो, बाक़ी जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता उन्हनि खे ख़तमु कंदो वेंदो। त ड्रामो एंडअप ते पहुचण वारो आहे। मां उमेदु कयां थो तव्हां खे ड्रामे में तमामु बहितरीनु जेको आहे हिनमें सम्झाणी आई हूंदी, हिकिड़ो सब्जेक्ट आहे। ऐं ॿिए पासे सोढो जेको हमिलो करे थो रहज़न वारनि जे मथां त सालार ज़ख़्मी थी पवे थो, सालार खे क़ैद करे पंहिंजे घर वठी वञनि था ऐं छोकिरी खे उतां गुलपरी खे खणी अचनि था। गुलपरी खे खणी अचण खां पोइ पंहिंजे घर में उछलाइनि था, जिते हिननि खे ख़बर पए थी रहज़न खे त मिठण मारिजी वियो आहे, जंहिंजे करे हू आपे मां निकिरी वञे थो। ॾाढो ॾुखाइरो थिए थो ऐं ॾाढा ॾुख जा गीत हलनि था पिया ऐं म्यूज़िक हलनि था पिया। तमामु बहितरीनु हिकिड़ो सीन हुयो जेको ॾिसणु वटां हुयो, जेको पंहिंजो जज़्बाती सीन हो, जेको रोइण वारो सीन हो, जेको परफॉर्मेंस कनि था पिया हिन ते रहज़न यानी जेके एक्टर आहिनि सर उमेद अली करवर साहब तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। हिनखे किरदार खे बाख़ूबी चङीअ तरह निभाइनि था पिया ऐं जेके दोस्त हिन में कमु कनि था पिया सभिनि जी महिनत आहे, सभिनि जो हिकिड़ो इहो
कमु आहे। उमेद कयां थो त तव्हां सभिनी खे असांजो हीउ जेको सोप सीरियल आहे उहा तव्हांखे पसंदि अची रहियो हूंदो। ऐं जन दोस्तनि हिन टाइम ते अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन्हनि दोस्तनि खे वरी बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त पहिरीं प्यारा दोस्तो जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं बेल वारे बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेके न्यू वीडियो आहे उहा अव्हांजे मोबाइल में जल्दी अची वञे ऐं अव्हांखे हिकिड़ी बहितरीनु अपडेट मौसूलु थिए। ऐं हुन खां अलावा मां अव्हां दोस्तनि खे हमेशह इहो ई चवंदो आहियां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो ऐं पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजो ॻोठु, जेके मुंहिंजा पंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि उन्हनि जा बि नाला लिखो त मां उन्हनि दोस्तनि जा बि नाला अव्हांजे हिन सुहिणे वीडियो में शेयर कंदो हलंदुसि। उन्हनि जे अहसानमंद रहंदुसि, शुक्रियो अदा कंदुसि पंहिंजो वॉइस ज़रिए। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि ऐं लाइक कमेंट करणु न विसारो दोस्तो। ऐं वधि खां वधि जेको मां अव्हां दोस्तनि खे हमेशह इहो ई चवंदो आहियां, जेको मां दोस्तनि खे मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजो जेको आहे 5 वक़्त बा जमायत नमाज़ पढ़ंदा कयो ऐं पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे घर में अमर जो ख़्यालु रखो, अबे जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे जेके नंढड़ियूं आहिनि उन्हनि ते बि पंहिंजो ख़्यालु रखो, उन्हनि खे सुठे खां सुठी तालीम ॾियारो त जीअं उन्हनि में शौर पैदा थिए ऐं पंहिंजो नंढड़नि ते शफ़क़त आहे त पहिरियों वॾनि जो अदब कयो। इहो मुंहिंजो हिकिड़ो मैसेज हूंदो आहे अव्हां दोस्तनि जे लाइ। मां उमेद कयां थो त मुंहिंजे हिन मैसेज मां अव्हांखे बहितरीनु हिकिड़ी रहनुमाई थींदी हूंदी। मुंहिंजो इहो ई कमु आहे त मुंहिंजे हिकु इन मैसेज थी सघे थो मुंहिंजी सॼी ज़िंदगी जेको आहे उहो हिकिड़ो बि कंहिं दोस्त मुंहिंजे अमल करे वरितो त उन मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं अव्हांजो बि जेको आहे नेकी में हिकिड़ो हिसो मिलाइजी वेंदो। त हीअ सदका जारिया सम्झी करे मुंहिंजे हिन पैगाम खे बि तव्हां शेयर कंदा कयो पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि में, पंहिंजे मिटनि माइटनि में, यारनि दोस्तनि में, हर जॻह ते जेको आहे इहो ज़िक्र कंदा कयो। ऐं अस्सलाम अलैकुम चवण सां चवंदा आहिनि त 20 नेकियुनि जो सवाबु आहे ऐं मुफ़्त में नेकियूं कमायो। जेके बि तव्हांजे मुस्लमान दोस्त मिलनि उन्हनि खे पंहिंजो सलाम ॾींदा करो ऐं हर मज़हब में आहे। ऐं जीअं असांजा के हिंदू दोस्त बि आहिनि मुंहिंजा सब्सक्राइब, उन्हनि जे लाइ बि इहो पैगाम आहे त नेकी जे तरफ़ जेको आहे न पंहिंजो तवजा खणी ॾींदा करो। ऐं ज़ाहिर आहे हर कोई खे त वञणु उन पासे ॾांहुं ई आहे। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। वरी बि उन्हनि दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त दोस्तो जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां वटि पहुचे ऐं अव्हां मुंहिंजे हिन बहितरीनु अपडेट खे पाण ताईं जेको आहे मौसूलु करो। मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त अव्हांखे बहितर खां बहितर जेको आहे मां दुलाब ड्रामे जी अपडेट अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो रहां। ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी। जेको मुंहिंजो ॿियो चैनल अचे थो पियो सत्तार काज़ी ऑफिशियल, तव्हां सर्च कयो सत्तार काज़ी ऑफिशियल खे सर्च करे उनखे जेको आहे सब्सक्राइब बि कयो। ऐं अव्हां दोस्तनि जो वॾो प्यार मोहबत ख़ुलूस वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। ऐं वठूं था हाणे अव्हां खां इजाज़त, चवंदो आहियां त जुदा न फिदा, हमेशह मोहबतूं वंडो, मोहबतूं क़ाइमु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो। पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधिया मारूअड़ा हमेशह आबाद रहनि। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।